ॻोठ हाजी आचरंबार में जश्न आज़ादी के सिलसिले में एक तकरीब उठाई वई। तकरीब में स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में तकरीरी मुक़ाबला कराया विया ऐं शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ मिली नग़मनि ते रक़्स पेश कई वई ऐं टेबलो पेश कयो वियो। ॻोठाणनि जे वॾे अंग शिरकत कई ऐं ख़ासि महिमाननि पिणु शिरकत कई। तकरीर मुक़दम चयो, हू चवनी तू मचो, हू चवनी तू मचो वाता वराए, अग अगराई जो करे खता सो खाए, पांद में पाए वयो कीने वारो कीन की। लतीफ़ सरकार असां के पंहिंजी ज़िंदगी संवारण जा कई अनमोल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। Everyone knows that education is a very important for our life. With education we can do lots of things. Education is the basic nowadays for our life. With education, everything that we wish to, education that all पंहिंजो पत्थर भितर छाड़पूं धूणा धार सहन, पसो लज लतीफ़ चे वेचारन वणन, फरियो था फरन मुंद मुक़ाबिल पंहिंजे। हिकिड़ो लतीफ़ सरकार वण जो मिसाल ॾिनो आहे त उन जी ज़िंदगी खे जेकॾहिं तव्हां फॉलो कयो त बि तव्हां जहिड़ो भलो कोई न आहे। तव्हां हुन जी ज़िंदगी ॾिसो, तव्हांखे छांव बि ॾिए थो, मेवो बि ॾिए थो, पत्थर बि हणो था भितर। हाँ वठो ॾियां तो हाँ दे 100 का लगदो माके भाव बाग बचो 80 80 वयो गसी बाग बचो 70 70 के कतर वडो को कंजूसी बाग बचो 60 60 करेड़ो ले लट बाग बचो 50 50 50 खणी वे गंजा बाग बचो 50 30 30 ने मा 10 त दींदो कोन मा 10 रुपया मुजो कर्जो थी 10 ते तू कोन भर दे हलणे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। Education is an important aid in our life. Education makes the man perfect. Education makes different from the day who you were. Be gone each our prophet Muhammad, peace be upon him, said that get the education from cradle to grave. Education give us a ways in the society. Education opens many ways of success in our lives. By getting the education is the main part of life. नस्लुनि जा नुक़सान थींदा, शियो बि काफ़र, सुन्नी बि काफ़र, मस्जिद मंझां अहिड़ा जे ऐलान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। सत्यानाश क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं, सत्यानाश क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं, लेखक मुबल्लिग बि दरबान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। जॾहिं ॼट तोते हुक्मरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान। हाजी निमाज़ी पहिराण तस्बीह ऐं हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। जॾहिं ॼट तोते हुक्मरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं, धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं ऐं वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो। On the day for World War 14 August 1947, Qazi Mohammed Jinnah was founder of Pakistan. Pakistan flag shining moon and star. Pakistan has 4 provinces: Punjab, Balochistan, KPK. Surya Badshah has great freedom hero. तकरीरी मुक़ाबलनि में पोज़ीशनूं हासिल कंदड़ शागिर्दनि में इनाम पिणु विरहाया विया ऐं सबूरनि शागिर्दनि खे हौसला अफ़ज़ाई जे लाइ तमग़ा पिणु ॾिना विया। ॻोठाणनि ऐं भर पासे जे ॻोठनि वॾे अंग में शिरकत करे तक़रीब खे 4 चंड लॻाए छॾिया। कंपेयरिंग जा फ़र्ज़ क़मर आज़ाद जन पेश कया, जन पंहिंजे लफ़्ज़नि जी भेटा पेश करे 4